कुछ माण्हुनि मुहर्रम जे महीने के ठीके ते खयो आहे, कुछ माण्हुनि रबीउल अव्वल जे महीने के ठीके ते खयो आहे। बाबे दादे जी मिल्कियत समझनि था। मुहर्रम वारा मुहर्रम में रबीउल अव्वल जिन लीज ते खयो आहे उहे रबीउल अव्वल में बियो कुछ नथो पुजेन। ये रड़ियों था कन ते अहले सुन्नत वल जमात हनफी देवबंदी हजरत बेरवी जा मुरीद, हजरत अमरोटी जा मुरीद, हजरत हालेजवी जा मुरीद, हे शहीद खालिद महमूद सूमरे जा दीवाना ऐं परवाना। हिकड़न जो इल्जाम असां जे मथा इहो आ त हे हुजूर जा मुनकिर आहिनि, मदीने जे मीर के नाहिन मञीदा, ऐं ॿियनि जो इल्जाम इहो आ हे अली जा मुनकिर आहिनि, हसनैन करीमैन जा मुनकिर आहिनि, हे अली के नाहिन मञीदा, हे हुसैन के नाहिन मञीदा। हाणे बि व्हाट्सएप सोशल मीडिया ते हुई मुझे बुजुर्गन जे बारे में, मुझे आलिमन जे बारे में, मुझे सीनियर उलमा जे बारे में त हे हुजूर जा गुस्ताख आहिनि, हे सलात व सलाम जा गुस्ताख आहिनि। अजीम शान इज्तिमा पैगाम ॾियण थो चाहियां, जेतरा इल्जाम वड़नी हण सर्टिफिकेट ॾियण जी तोखे इजाजत कोन्हे। तू केर थींदो जेको सर्टिफिकेट विरहाईंदो वरते। हे रब जो पाक कुरान हथन में खणी थो चवां त हजरत बेरवी जा मुरीद, हजरत अमरोटी जा मुरीद, हजरत हालेजवी जा मुरीद, खालिद महमूद सोमरे जा है दीवाना परवाना, मदीने के मीर जा भी नौकर है, हुजूर जा भी आशिक है, मुर्शिद अली जा भी नौकर है, हसनैन करीमैन जा भी नौकर है। मुझो अकीदो मुझो ईमान त मदीने के मीर जो इनकारी, हुजूर जे मथा सलात सलाम जो इनकारी, रब मोहम्मद जो कसम जन्नती नथो थी सके, जहन्नमियो हुजूर जो इनकारी भी लानतियो, सलात सलाम जो इनकारी भी लानतियो, हसनैन करीमैन मुर्शिद अली जो इनकारी भी लानतियो। नारे तकबीर, हुजूर जा दुश्मनन ते सर्टिफिकेट विरहाइण बंद कयो, सर्टिफिकेट विरहाइण बंद कयो त केर आशिका केर न है। हिते सभिनी के रहण जो, सभिनी के जीअण जो पंहिंजे अखलाक जे दायरे में रही करे मजहब ऐं मसलक जे प्रचार जो हक हासिल आहे। हिते देवबंदी भी रही सके थो, बरेलवी भी रही सके थो, शियो भी रही सके थो, हिंदू सिख मेघवाड़ मारवाड़ी भी रही सघनि था। बल्कि असां त हिकु कदम अॻिते विया आहियूं त असां चयो त जेकॾहिं पंहिंजा हक़ चाहियो था, न्याणी जो इज़त जो तहफ़्फ़ुज़ चाहियो था, मेरिट दराज़दार चाहियो था, समाज घड़ी सिंध खे वाकुन जे वातन मां ॿाहिरि कढण चाहियो था, मस्जिदनि मंदरनि दरगाहनि मदरसनि सां गॾोगॾु पंहिंजे छुगनि जी चौकीदारी चाहियो था त अचो देवबंदी हो, अचो बरेलवी हो, अचो शियो, अचो हिंदू हो, मां तव्हांखे जमीयत उलमा इस्लाम में शमूलियत की दावत हो रहा, तव्हांजे अंगन नंगन ऐं दंगन जी चौकीदारी तव्हांजी जमात जमीयत उलमा इस्लाम। लेकिन फतवाऊं ॾियण बंदि कयो। हर एक खतीब जो पंहिंजो स्टाइल आहे, हर एक खतीब ऐं मुकर्रर जो पंहिंजो अंदाज़ आहे, हर एक पंहिंजे अंदाज़ में ॻाल्हाईंदो। बाक़ी तय इहो तू न कंदे केर गुस्ताख आहे केर न आहे। दुरूद जो इनकारी डॉक्टर खालिद महमूद जे जमात जो कोई कारकुन नथो थी सघे, दुरूद जो इनकारी आहे त उहो मुंहिंजो नथो थी सघे। बाक़ी तय तू न कंदे, तय तू न कंदे, तय हुजूर जो हुकुम कंदो त अज़ान कहिड़ी, नमाज कहिड़ी, रोज़ो कहिड़ो, हज कहिड़ो, ज़कात कहिड़ी। कंहिं बि मुफ्तीअ खे उथार, देवबंदियुनि जे मुफ्तीअ खे, बरेलवियुनि जे मुफ्तीअ खे, शीयनि जे मुफ्तीअ खे, कंहिंखे बि उथार ऐं हुनखे चओ त हाणे असां नमाज था पढ़ूं इशा जी, अल्लाहु अकबर,
अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। फातिहा पढ़ी से अबा ये जो मां पढ़ियो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन यो छाहे ॻाल्हायो बाबा अबा यो छाहे पढ़ण सवाब या गुनाह केतिरो सवाब केतिरो घणो न खुली ॿुधायो मौलवी आयो अखर अखर ते 10 नेकियूं अलहमद जे अलिफ ते 10 नेकियूं लाम ते 10 नेकियूं हा ते 10 नेकियूं मीम ते 10 नेकियूं दाल ते 10 नेकियूं रा ते 10 नेकियूं बा ते 10 नेकियूं अलिफ ते 10 नेकियूं लाम ते 10 नेकियूं ऐन ते 10 नेकियूं मीम ते 10 नेकियूं अलिफ ते 10 नेकियूं लाम ते 10 नेकियूं या ते 10 नेकियूं नून ते 10 नेकियूं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अखर अखर ते 10 नेकियूं हाने अखर अखर ते 10 नेकियूं थी मिलन। मां फर्ज नमाज में बीठो हां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सजी सूरत फातिहा पढ़ियो यार वाह जो नेकी मिलियो वरी बीहर शुरू कयम सागे ही फर्ज में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वरी सूरत फातिहा वरी टीहर वरी चौथर वरी पंदर वरी 100 दफा 1000 दफा पढ़ा नेकियूं थी मिलन। मां के बुधाए मुंजी नमाज थींदी अबा जवाब दे अलहम्द तो पढ़ा अबा कुरान तो पढ़ा अबा कुरान तो पढ़ा अलहम्द तो पढ़ा। हुजूर फरमायो हिक दफो पढ़णी आ त हिक दफो पढ़णी आ सजो कुरान डी में 10 खत्म कर सवाब मिलंदुई नमाज में 10 दफा पढ़ने नमाज न थींदई। हुजूर जी सेखारियो अलहम्द काथे पढ़णो आ तुझे जमण ते न पढ़ंदम मदीने जे मीर जाते सेखारियो उते पढ़ंदम दुरूद काथे पढ़णो आ रोजानो हिक दफो 1000 दफो पढ़ंदो हां अल्लाह जे मेहरबानी से पाबंदी से पढ़ंदो हां पढ़ंदो रहंदम रोजे रसूल अथर ते पुजी करे पढ़ंदो हां अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। जदे बे रोजे जे साइन यारिन जे सामो बीहंदो हां जो त मुजो अकीदो मुझे जमात जो अकीदो अहले सुन्नत वल जमात हनफी देवबंदन जो अकीदो जेको मदीने तो पुजे मदीने जे मीर जे साइन यारिन ते बिही करे दुरूद और सलाम तो पढ़े मदीने जो मीर उन गुलाम के दुरूद और सलाम के पाण एक दफो न 1000 दफो पढ़ंदो हां पढ़ंदो रहंदुम पर उते पढ़ंदुम जाते मदीने जे मीर बुधायो नमाज तुंजी न मदीने जे मीर जी तरीको तुंजो न मदीने जे मीर जो अजान तुंजी न मदीने जे मीर जी बुधाई जे जनाब बिलाल के काबे जे छत ते चढ़ी करे सेखारियो अगियो मदीने जो मीर वो हजरत बिलाल हबशी मोटी आयो न मुझे मुर्शिद हसनैन करीमैन पक्तो न चाचा हलिया काबे जे छत ते चढ़ अजान त चो जनाबे बिलाल चयो हिम्मत ना है अजान न चई सकदम न चाचा अंगल कयो अजान चो न और रिवायतुन के खोल तारीख जे किताबन के खोल रिवायतुन के खोल रब्बे मोहम्मद जो कसम रिवायतुन में लिखला जने जनाबे बिलाल काबे के छत ते चढ़ियो ऐ लफ्ज ची अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर घरन मा दीवाना बाहर मर्द त निकता मायूं भी रड़ियों करे निकलियो बच्चा भी रड़ियों करे निकला तो शायद मदीने जो मीर मोटी आयो ताजदार अंबिया इमामुल अंबिया खतीबुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा मोटी आयो दीवाना वार रोन था जने जनाबे बिलाल हिते पहुंचो अल्लाहु अकबर अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह इधर है अशहदु मिंबर रसूल ते बीठो जे तो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। हजरत बिलाल बेहोशी करे किरी पयो हजरत बिलाल बेहोशी करे मोहब्बत में किरी पयो हसनैन करीमैन चयो चाचा बिलाल अजान चो न को शुरू करे हा न अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु दुरूद जा इनकारी ना हो दुरूद के मनीदा हो रब जो कुरान खणी तो चवा हे रब जो पाक कुरान हथन में खणी तो चवा दुरूद के मनीदा हो हुजूर जो इनकारी लानती दुरूद जो इनकारी लानती मुर्शिद अली जो इनकारी लानती हसनैन करीमैन जो इनकारी लानती लेकिन तरीको तो आरो न हलंदो तरीको मदीने जे मीर वारो हलंदो
हाणे तुझी मर्जी फतवाऊं दे काफर चवे मुर्तद चवे बिदती चवे गुस्ताख चवे तुझी मर्जी मर्जी तुझी न हलंदी मर्जी अल्लाह है अल्लाह जे रसूल जी हलंदी रब्बे मोहम्मद जो कसम मदीने जे मीर जे मोहब्बत का सवा असां जो ईमान पूरो कोन्हे सहाबा जे मोहब्बत का सवा असां जो ईमान रब्बिल अव्वल वारन जो इल्जाम है हुजूर जा गुस्ताख मुहर्रम वारन जो इल्जाम है अली जा गुस्ताख खुदा जो कसम मुर्शिद अली जे मोहब्बत का सवा असां जो ईमान ही पूरो कोन्हे मुर्शिद अबू बकर भी मुझे मथे जो ताज आ मुर्शिद उमर भी मुझे मथे जो ताज आ मुर्शिद उस्मान भी मुझे मथे जो ताज आ तो मुर्शिद अली भी मुझे मथे जो ताज आ जेका गारियूं था ॾियनि के चओ त तूं अहमकनि जे जन्नत में थो रहे मदीने जे मीर फरमायो कंहिं जवाब छो नथा ॾियो कंहिं अबा ॻाल्हायो कंहिं ऐं मुंहिंजो अक़ीदो तुझो अक़ीदो अहले सुन्नत वल जमात जो अक़ीदो मदीने जे मीर जेको चयो आ जवाब ॾियो मदीने जे मीर जेको फरमायो आ मदीने जे मीर जेको फरमायो आ अबा तव्हांजो अक़ीदो आहे मदीने जे मीर जेको फरमायो आ सच फरमायो आ जेका चवनि था त हुजूर जेको फरमायो आ सच फरमायो हथ त खणो हथ त खणो हथ त खणो मदीने जे मीर छा फरमायो छा फरमायो सच फरमायो फरमान कहिड़ो आ मा बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह हुजूर तो फरमाए ताजदार अंबिया तो फरमाए शाफी महशर साकी कौसर बुलंद बाला कदम रहमत जो समंदर मदीने जो मीर जंहिंजे लाइ मुंहिंजो अक़ीदो अल्लाह मदीने जे मीर के पैदा न करे हा रब हिन कायनात के पैदा न करे हा वजह तखलीक कायनात हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जो मीर तो फरमाए मा बैन मिंबैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह मुझे घर रखा मुझे मिंबर ताई जेका जगह आ इहा जगह जन्नत जे टुकरन मां हिकु टुकरो आ अब छा चयो मदीने जे मीर छा फरमायो ओ सोट मदीने जे मीर छा फरमायो मुझे घर का मुझे मिंबर ताई जेको टुकरो आ इहो छा है तहां मञो था त इहो जन्नत जो टुकरो आ केड़ा केड़ा मञो था त इहो जन्नत जो टुकरो आ केड़ा केड़ा मञो था तू मदीने जे मीर फरमायो जन्नता त जन्नता कंहिंजो पीउ रड़ियूं कंदो वरते मथे में मिट्टी विझंदो वरते खुदा जो कसम इन फरमान के तब्दील नथो करे सके हुजूर जे घर खां हुजूर जे मिंबर ताईं इहो टुकरो जन्नत जो टुकरो अबू बकर उमर के गारिन ॾियण वारे के ॿुधो गारियूं ॾींदो तुंहिंजे वॾनि विझड़ियूं तुंहिंजो ईंदड़ नस्ल भी जे सिद्दीक़ अकबर फारूक आज़म जे इज्जत ऐं अज़मत जे वार के भी बंदो नथो करे सके हुजूर जे फरमान जे मुताबिक मुझो अबू बकर भी जन्नत पहुंची चुको त मुझो उमर भी जन्नत पहुंची नारा तकबीर सदाकत सिद्दीक़ अकबर अदालत फारूक आज़म मुर्शिद अबू बकर भी मुझे मथे जो ताज आ मुर्शिद उमर भी मुझे मथे जो ताज आ मुर्शिद उस्मान भी मुझे मथे जो ताज आ मुर्शिद अली भी मुझे मथे जो ताज आ हसनैन करीमैन भी मुझे मथे जो ताज है मां अली हसन ऐं हुसैन जे इनकारीअ के मुसलमान समझाई नथो मां अली कुछ चई वियो हां मां अली हसन ऐं हुसैन जे इनकारीअ के मुसलमान समझाई नथो अॻिते फैसला पाण कजो अॻिते फैसला पाण कजो मां मुर्शिद अली मुर्शिद हसन मुर्शिद हुसैन जे इनकारीअ के मुसलमान समझाई नथो बाक़ी नंबर मां नाहिन विरहाया मां केर थींदो हां नंबर विरहाया मुंहिंजी मजाल मां अलीअ जो नंबर विरहाया मुंहिंजी मजाल मां हुसैन ऐं हसन जो नंबर विरहाया
रब्बे मोहम्मद जो कसम नंबर माना है विरहाया तू हर जुम्मे ते तू जुम्मे वारो निमाज़ी है ना 5 वक्त तहाने निमाज हली वैया जुम्मेवारी वनी बचिया तू हर जुम्मे ते विंदो आ इमाम को खुतबो बुधंदो आ इमाम मदीने जे मीर जो फरमान हर जुम्मे जे खुतबे में तोखे बुधाइंदो आ जदे का जायो आ जदे ताई मरंदे इमाम खुतबे में मदीने जे मीर जो फरमान पढ़ंदो मदीने जे मीर छा फरमायो अरहुम उम्मती बि उम्मती अबू बकर वाशतहुम फी अमरिल्लाह उमर वास्ततहुम हयान उस्मान वाक़ज़ाहुम अली मासा नबी मदीने जे मीर का पुछ त अबू बकर जो नालो पहले नंबर ते छो वरताई उमर जो नालो बे नंबर ते छो वरताई उस्मान जो नालो 3 नंबर ते छो वरताई मुर्शिद अली जो नालो 4थे नंबर ते छो वरताई इन तरतीब सां नाला वठण वारो मां न मदीने जो मीरा तुंहिंजी कावड़ मुते नथी ठहे मदीने जे मीर जे फरमान खे मञ